ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। पीपल्स पार्टी जोही तालके जे 18 वार्डन ऐं 15 यूनियन काउंसिलनि लाइ उम्मीदवारनि जा नाला फाइनल करे छॾिया आहिनि। पीपल्स पार्टी तालके जोही जे सदर अब्दुल मजीद जमाली नामज़द उम्मीदवारनि जे हतमी नालनि जो बाज़ाब्ता तौर ते ऐलान कयो आहे। उन मौक़े ते पीपल्स पार्टी अॻवान अब्दुल मजीद जमाली चयो आहे त मेरिट जे बुनियाद ते उम्मीदवार नामज़द कया आहिनि। पीपल्स पार्टी जोही तालके में सोभ माणींदी। ॿिए पासे उम्मीदवारनि जा नाला फाइनल थियण बाद पार्टी जे केतिरनि ई अॻवाननि ऐं वर्करनि पारां फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ पिणु साम्हूं अची रहिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी जोही तालके जे 8 वार्डन ऐं 15 यूनियन काउंसिलनि लाइ उम्मीदवारनि जा नाला फाइनल करे छॾिया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया। पीपल्स पार्टी तालके जोही जे सदर अब्दुल मजीद जमाली नामज़द उम्मीदवारनि जे हतमी नालनि जो बाज़ाब्ता तौर ते ऐलान करे छॾियो आहे। उन मौक़े ते पीपी अॻवान अब्दुल मजीद जमाली जो चवणु हो त मेरिट जे बुनियाद ते उम्मीदवारनि जा नामज़द कया आहिनि। पीपल्स पार्टी जोही तालके में सोभ माणींदी। अवां खे आगाह कयूं पिया। ॿिए पासे उम्मीदवारनि जा नाला फाइनल थियण बाद पार्टी जे केतिरनि ई अॻवाननि ऐं वर्करनि पारां फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ पिणु साम्हूं अची रहिया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़। पीपल्स पार्टी जोही तालके जे 8 वार्डन ऐं 15 यूनियन काउंसिलनि लाइ उम्मीदवारनि जा नाला फाइनल करे छॾिया आहिनि। पीपी तालके जोही जे सदर अब्दुल मजीद जमाली नामज़द उम्मीदवारनि जे हतमी नालनि जो बाज़ाब्ता तौर ऐलान कयो आहे। अवां खे आगाह कयूं पिया। उन मौक़े ते पीपी अॻवान अब्दुल मजीद जमाली चयो आहे त मेरिट जे बुनियाद ते उम्मीदवार नामज़द कया आहिनि। पीपल्स पार्टी जोही तालके में सोभ माणींदी। ॿिए पासे उम्मीदवारनि जा नाला फाइनल थियण बाद पार्टी जे केतिरनि ई अॻवाननि ऐं वर्करनि पारां फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ पिणु साम्हूं अची रहिया आहिनि। अपडेट मालूम कंदासीं। जोही मां जान मोहम्मद गाढ़ी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। जी आगाह कजो जान मोहम्मद, पीपल्स पार्टी तालके जोही जे उम्मीदवारनि जा नाला फाइनल कया आहिनि। जी ज़रूरु बिल्कुलु। अॼु जेको ज़िला जो पीपल्स पार्टी जेके मकानी चूंडियूं जेको ॿियो मरहलो आहे पीपी जोही पारां यूनियन काउंसिल ऐं टाउन कमेटी में नामज़द कयल जेके उम्मीदवारनि जो जेको अॼु ऐलान कयो वियो आहे, जंहिंमें टाउन कमेटी जे मुख़्तलिफ़ वार्डनि में वार्ड नंबर 1 में नामज़द उम्मीदवार जान मोहम्मद पौड़ ऐं वार्ड नंबर 2 में सरदार अलम ख़ान लेगारी ऐं ज़फ़र अल्लाह डायरी, वार्ड नंबर 4 में मीर मुर्तज़ा तईम, वार्ड नंबर 5 में अब्दुल मजीद जमाली ऐं वार्ड नंबर 6 में परेल खान जमाली ऐं अली अहमद जमाली, वार्ड नंबर 7 में ज़ाहिद हुसैन लाशारी ऐं वार्ड नंबर 8 ते गुलाम नबी बबर तौर नामज़द कया विया आहिनि। ऐं जोही तालके जे 15 यूनियन काउंसिलनि जूं जेके टिकेटियूं आहिनि उहे अॼु फाइनल कयूं आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी जान मोहम्मद गाढ़ी तफ़सीली।